उस सन में मलाह गरीबन जा लाश कढी उछले छॾियो। हिकिड़े शाह ईअं कयो, ज़फर शाह सन वारे जे कयो आहे उनखे ॻाल्हायो। सभिनि सैयदनि कहिड़ो ॾोह कयो आहे। मां ॿाहूं थो बता, मां ॾोह कयो आहे न, मां ॾोही आहियां। इल्म दीन शरअ जो कहिड़ो ॾोह आहे? ज़फर शाह कयो आहे बस सन वारे। साईं जलाल शाह खे न ॻाल्हायो, साईं मुनीर शाह खे न ॻाल्हायो, छो था सभिनि सैयदनि खे ॻाल्हायो? ॾोह कयो अथऊं। जंहिं कयो आहे उनखे जेको वणे अचो। हिकिड़े जे करे सभिनी ते शुरू आयो न, पर उन बि ग़लति कयो आहे। ग़लति क्या थे? सैयदनि जो सरदार असांजो मिठो मोहम्मद आहे न, नथा जो सुभान अल्लाह। नबी से हजतुल वदा में छा चयो? कंहिं बि अरबीअ खे अजमीअ ते फज़ीलत कान्हे। बोली कसम जी खुदा जो मको बात बता दो। नबी से फरमा ऐन बिलाल, बिलाल काचे? लब्बैक या रसूल अल्लाह, मा हाज़िर। फरमा बिलाल अज मुझी दिल छे थी बांग तू दे, नमाज काबे में मां पढ़ाया, पाण वारी जमात होजे। या रसूल अल्लाह बांग काथे दिया? काबे जे अंदर ना, हतीम में ना, सफा मरवे ते ना, जमदम जे खुईअ ते ना। से काथे दिया? बुध जा जे बांग दे काबे जे छित ते मथे चढ़े पियो, जुती लाहे पियो। हजरत बिलाल पाण फरमाई जुती सूदो चढ़। नथा 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 जो सुभान अल्लाह। सैयद जे नाने जे करे इज्जत मिली तब उन मोहम्मद जो किरदार बुध। तो मलाहन फकीरन जा लाश उछलन। लाश जी बेहुरमती मुसलमान न कम। हदीस पढ़ा, हदीस पढ़ा, लाश के बारे में हदीस पढ़ा। या मुझे हदीस यूट्यूब से मोकिल जाओ। हुजूर तो फरमाए मन गस्सल मय्यतन फसतर वकतल खरज मिन ज़ुनूब का यौमिन वलदतु उम्मु। हुजूर तो फरमाए जे मय्यत के तड़ दिनो उन जा ऐब ॾिठई फसतर वकतम ढके छॾियई मरी वियो। मय्यत जा ऐब ज़ाहिर न कई। इन मय्यत जे ऐबन लिकाइण वारे जा अल्लाह टोटल गुनाह माफ़ तो करे। ॼण त अॼु मां जे पेटां ॼाओ आहे।